ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। संपन्न स्वरूप जी निशानियां शुभ चिंतन शुभ चिंतक। जॾहिं असां आत्मा जी संपन्न थी वेंदासीं त असां सर्व जे लाइ शुभ चिंतन ऐं शुभ चिंतक रहंदासीं। 11/5/77 जा महावाक्य आहिनि। बाप दादा सदैव ॿारनि खे संपूर्ण स्वरूप में ॾिसंदा आहिनि। हर एक बार बाप समान आनंद प्रेम सुख शांति स्वरूप आहे। बाप दादा सदैव ॿारनि खे संपूर्ण स्वरूप में ॾिसंदा आहिनि। हर एक बार बाप समान आनंद प्रेम सुख शांति स्वरूप। हर एक जे मस्तक सां नैननि सां छा नज़र ईंदो? हर एक जे मस्तक व नैननि सां छा नज़र ईंदो आहे? जो बाप जा गुण आहिनि उहे गुण ॿारनि सां नज़र ईंदा आहिनि। हर हिकु गुण ऐं शक्ति जो भंडार आहे। त असांखे चेक करिणो आहे जो बाबा में गुण आहिनि, जो बाबा असांखे शक्तियूं ॾिनी अथई, उन्हनि जो उहे असांजे मस्तक व नैननि सां नज़र ईंदियूं आहिनि। पंहिंजे खे बि सदैव ईअं संपन्न सम्झी करे हलंदा आहियो। संपन्न स्वरूप जी निशानी आहे सर्व आत्माउनि खे ॿ ॻाल्हियुनि में ॾेखारे में ॾींदी। असांजी संपन्न स्वरूप जी निशानी आत्माउनि खे ॿ ॻाल्हियुनि में ॾेखारे में ॾींदी। उहे ॿ ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? मतिलबु अगरि असां संपन्न स्वरूप आहियूं त असां मां माण्हुनि खे ॿ ॻाल्हियूं अनुभव थींदियूं। हिकु त सदैव स्वयं जे प्रति शुभ चिंतन में रहंदा। स्वयं जे प्रति शुभ चिंतन में रहणु ऐं अन्य आत्माउनि जे प्रति शुभ चिंतक ठहणु। ख़ुदि जे लाइ शुभ चिंतन करो कि सभु कुझु ठीकु आहे, सभु कुझु ठीकु थी वेंदो, ऐं ॿियनि जे लाइ शुभ चिंतक ठहो। इन्हनि जो बि भलो थिए, इन्हनि जो बि कल्याण थिए। त स्वयं जे प्रति शुभ चिंतन करो, ॿियनि जे प्रति शुभ चिंतक रहो। ये ॿई ही निशानियूं संपन्न आत्मा में ॾेखारे में ॾींदियूं। ये ॿ निशानियूं जेके संपन्न आत्मा हूंदी हुन में ॿ निशानियूं ॾेखारे में ॾींदियूं। संपन्न आत्मा वटि अशुभ चिंतन व व्यर्थ चिंतन स्वतः ई समाप्त थी वेंदो। जेकी संपन्न आत्मा आहे न हुन वटि अशुभ चिंतन व व्यर्थ चिंतन, ॿियनि जे लाइ बुरो सोचणु कि हिन जो बुरो थिए, ईअं थिए, हूअं थिए, व्यर्थ चिंतन स्वतः ई समाप्त थी वेंदो। छो जी शुभ चिंतन जो खज़ानो सत्य ज्ञान अहिड़ी आत्मा वटि ॾाढो हूंदो। छो जी शुभ चिंतन मतिलबु ख़ुदि जे लाइ सुठो सोचणु ऐं सत्य ज्ञान ॾाढो हूंदो आहे न। त अशुभ चिंतन ऐं व्यर्थ चिंतन ख़ुदि जे लाइ बि हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, हीअं न थी वञे, इहे सभु चिंतन समाप्त थी वेंदा। छो जी बाबा जो ज्ञान ॾाढो हूंदो आहे उन्हनि वटि। जीअं रॉयल फैमिली जा ॿार अशुभ चिंतन व व्यर्थ चिंतन जे पत्थर व मिटियुनि सां न खेॾंदा आहिनि। रॉयल फैमिली वारा बि फालतू ॻाल्हियुनि में उन्हनि जो ध्यानु न वेंदो आहे। कई हली बि वेंदा आहिनि, कलयुगी दुनिया आहे। लेकिन रॉयल फैमिली जेकी सुठी हूंदी आहे उहो कॾहिं बि अशुभ चिंतन व्यर्थ चिंतन जे पत्थर व मिट्टी सां न खेॾंदी आहे। शुभ चिंतन जे लाइ केतिरो अथाह खज़ानो असांखे मिलियो। शुभ चिंतन जे लाइ एतिरो अथाह। रोज़ जी मुरली ॾिसी छॾो। बाबा रोज़ असांखे 4 पेज जी मुरली ॿुधाईंदा आहिनि न, त हुन में केॾी सारी ॻाल्हियूं अची वेंदियूं आहिनि। कम से कम 10 ॻाल्हियूं बि नोट करो। पोइ अव्यक्त मुरली में बि हाणे बि असां एॾी सारी ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं। अगरि अगरि असांखे सॼो ॾींहुं यादि नथी रहनि त ॿुधंदे समय असां कुझु पॉइंट नोट करूं, हर घंटे में हुन पॉइंट खे ॾिसूं, या अहिड़ी जॻह उहो पॉइंट लिखी करे रखो जो बार बार असांजी नज़र वञे।
त ऑटोमेटिकली असांजो व्यर्थ चिंतन अशुभ चिंतन ख़तमु थी वेंदो। शुभ चिंतन जे लाइ केतिरो अथाह खज़ानो मिलियो आहे, उनखे ॼाणंदा आहियो। अखुट खज़ानो आहे न शुभ चिंतन अर्थात समृत संकल्प। त समृत ऐं व्यर्थ ॿई इकट्ठा न रही सघंदा आहिनि। जीअं राति ऐं ॾींहुं इकट्ठा न थींदा आहिनि। अमृत वेले उथंदा आहियो, अखि खुलंदे ई छा शुभ संकल्प व चिंतन कंदा आहियो, करिणो आहे छा शुभ संकल्प व चिंतन करिणो आहे। इहो बि बाबा ॿुधायो अथई कि मां परम धाम खां अवतरित आत्मा आहियां, हिन सृष्टि ते बाप सां गॾु पाठ वॼाइण आई आहियां। विश्व कल्याण जे लाइ मां हिन सृष्टि ते अवतरित थी आहियां। जीअं अमृत वेले शक्तिशाली बाप जी स्नेह सहित शुभ संकल्प कंदा आहियो, वैसे सॼे ॾींहं ते उअं ई सॼे ॾींहं ते प्रभाव पवंदो। जेको असां सुबुह सुबुह जो संकल्प कंदा आहियूं न, चईंदा आहिनि न सुबुह सुबुह अलाए कंहिंजो मुंहुं ॾिठो, त सुबुह उथंदे ई बाबा जे खे यादि करे बाबा खे गुड मॉर्निंग चओ, इहे संकल्प करो मां अवतरित थी आहियां हिन सृष्टि ते विश्व कल्याण जे लाइ। त अमृत वेलो शक्तिशाली बाप जी स्नेह सहित शुभ संकल्प कंदव, जीअं हूअं ई सॼे ॾींहं ते प्रभाव पवंदो। छो जी अमृत वेलो आदिकाल सतो प्रधान समय आहे। बाप द्वारा ॿारनि खे विशेष वरदान व विशेष सहयोग जो समय आहे। अमृत वेलो उथी करे कुझु बि तव्हां प्राप्त करणु चाहियो, वो सहज प्राप्ति जो समय। जैसे कोई भी स्वभाव संस्कार, कोई भी ॻाल्हि अगरि तव्हांखे स्वयं में परिवर्तन करणी आहे, कोई धारणा करणी आहे, कोई भी अहिड़ी ॻाल्हि जो मन में ॾाढी परेशान थी करे, असां अमृत वेलो, वैसे त बाबा सॼो ॾींहुं मदद करण लाइ तयारु हूंदा आहिनि, लेकिन अमृत वेलो फ्री समय हूंदो आहे न, ऐं शांती बि रहंदी आहे, त बाबा जी मदद असां जास्ती कैच करे सघंदा आहियूं। बाबा का शक्ति असां सहज ई भरे सघंदा आहियूं, जो सॼो ॾींहुं असांखे मदद कंदी आहे। अमृत वेलो आदिकाल सतो प्रधान समय आहे। बाप द्वारा ॿारनि खे विशेष वरदान व विशेष सहयोग जो समय आहे। हिन करे अमृत वेले जो पहिरियों संकल्प जो आधार सॼे ॾींहं जी दिनचर्या ते हूंदो। सुबुह सुबुह जो उथंदे ई जल्दी जल्दी न उठो, अरे टाइम थी वियो, इहो करिणो उहो करिणो, शांती सां उथो, बाबा खे यादि करे उथो, गुड मॉर्निंग करो। भले तव्हां अमृत वेलो वैसे त करिणो खपे, लेकिन नथा करे सघो त जॾहिं बि उथो था शांती सां बाप जी यादि में उठो, हुनखे गुड मॉर्निंग करो। कोई कमु एॾो छा आहे, माण्हू एॾो कम जे बिज़ी में कम जे पुठियां आहिनि, पैसे जे पुठियां आहिनि, छा था करनि। अॼुकल्ह माण्हुनि खे वेठे वेठे हार्ट अटैक थो अचे, टेंशन, दिनचर्या ठीक न, ऐं एॾो सारो बोझ खणी वेठा आहिनि। त शांती सां उथी करे बाप सां गॾु गुड मॉर्निंग करे, बाप की सभु ॻाल्हियूं ॿुधाए करे उन सां गॾु पंहिंजी दिनचर्या शुरू करो। जीअं ॻाइनि न, ब्रह्मा संकल्प सां सृष्टि रची। संकल्प जो एतिरो महत्व आहे। सुबुह सुबुह जो उथी करे सोचो, हा अॼु जो ॾींहुं मुंहिंजो बाप सां गॾु ॾाढो ई सुठो गुज़रियो। अॼु जो ॾींहुं ख़ुशी जो ॾींहुं आहे। अॼु जे ॾींहुं मां सॼो ॾींहुं शांत सुखी ख़ुशि रहंदमि। त जीअं ब्रह्मा संकल्प सां सृष्टि रची, त संकल्प जो ॾाढो महत्व आहे। ब्रह्मा आदिकाल में रचना रचंदा आहिनि, उहा तव्हां ब्रह्मण आदिकाल अर्थात अमृत वेलो जहिड़ो संकल्प रचंदव, उहो ई सॼो ॾींहुं निकिरंदो। त असांखे इहो ध्यानु रखिणो आहे। अमृत वेलो अर्थात ब्रह्म मुहूर्त अर्थात सुबुह सुबुह असां ख़ासि 4 खां 5 ताईं, बाबा वैसे त 2 खां 5 ताईं चईंदा आहिनि अमृत वेलो, लेकिन त बि अगरि असां 4 बजे बाबा सां गुड मॉर्निंग करे बाबा सां रूह रियान करो, इहा आदत विझो। सुबुह सुबुह ॾिसो, वैसे त तव्हां सॼो ॾींहुं कंहिंसां बि रूह रियान करो न, लेकिन अमृत वेलो
परमात्मा असां आत्माउनि सां रूह रियान करण ईंदा आहिनि, असांखे प्राप्ति कराइण ईंदा आहिनि, असांखे वरदान ॾियण ईंदा आहिनि। त हू ख़ासि बाबा चईंदा आहिनि न, अमृत वेलो न बाप भॻवानु बाप जे संबंध में असां आत्माउनि ॿारनि सां मिलण ईंदा आहिनि। जीअं जेकी आत्मायूं बाबा खे पहचाननि थियूं, सभु त भक्ति मार्ग में भॻवान जे रूप ऐं भगत जे संबंध में यादि कंदी आहिनि, उहो भॻवानु असां भगत। लेकिन अमृत वेलो असां ॿारनि जे लाइ चईं खां 5 ख़ासि बाबा ॿारनि सां मिलण ईंदा आहिनि। त जीअं संकल्प रचंदा उअं ई सॼो ॾींहं जी दिनचर्या रूपी सृष्टि ऑटोमेटिकली थींदी रहंदी। मतिलबु असांजी जो जीवन जी सृष्टि आहे, ब्राह्मणनि जो पहिरियों संकल्प कहिड़ो हूंदो आहे, उन समय कहिड़ी स्टेज हूंदी आहे। बाप समान स्थिति में स्थित थी मिलंदा आहियो न, अमृत वेलो असांखे बाप समान स्थिति में स्थित थी करे बाबा सां मिलणो। अखि खुलंदे ई कहिड़ो संकल्प ईंदो आहे, बाप जे सवाइ ॿियो कुझु ॾेखारे में ई न ॾे। अखि खुलंदे ई बाबा गुड मॉर्निंग, पहिरियों बाबा सां गुड मॉर्निंग करो, पोइ टाइम ॾिसो। छो जो छा थींदो, पोइ टाइम ॾिसणु, अरे एॾो टाइम थी वियो, ॾिसो 4 थिया आहिनि, 4 थिया आहिनि, घणा बि थिया आहिनि, गुड मॉर्निंग त करणी आहे न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, ॿिए सां अमृत वेलो राति जो सुम्हंदा आहियूं, सोचंदा आहियूं हा भई सुबुह जो उथी अमृत वेलो कंदमि, त घड़ी ॾिसंदा वेही करे, घणो टाइम थियो, 4 थी विया, अरे ईअं थी वियो, गुड मॉर्निंग त हली वई। पहिरियों इहे नियम ठाहियो, अगरि तव्हांखां अमृत वेलो नथो थिए त पहिरियों इहे नियम ठाहियो कि मूंखे सुबुह जो अखि खुलंदे ई कंहिंखे यादि करिणो आहे, कंहिंसां गॾु उथिणो आहे, मूंखे बाबा सां गॾु, बाप जे सवाइ ॿियो कोई ॾेखारे में न ॾे। जॾहिं गुड मॉर्निंग कंदा आहियो त ॿार सम्झी करे बाप सां गुड मॉर्निंग कंदा आहियो। हिन समय बि केरु गुड मॉर्निंग थो करे, मां आत्मा बाबा जो ॿार बाबा सां गुड मॉर्निंग, हिकदमि नंढो ॿार थी वञे, बाबा गुड मॉर्निंग। इन जे लाइ रोज़ु राति जो सुम्हण खां पहिरियों सभु कुझु बाप खे ॾेई करे बाबा जी यादि जी गोदी में सुम्ही पओ, ख़ुदि खे ॿार सम्झो, असांजो कुझु बोझ आहे ई न। सुबुह जो उथंदे ई बाबा खे गुड मॉर्निंग करो न। सॼी राति टेंशन करे छा कंदव, सॼी राति सोचे करे छा कंदव, कल्ह ईअं करिणो आहे ईअं करिणो आहे, सभु बोझ भॻवानु। वैसे बि ॾिसो, माण्हू अॼुकल्ह सुम्हंदे सुम्हंदे बि कंहिंखे हार्ट अटैक अची थो वञे, सुबुह जो उथे ई नथो, और ज़िम्मेवारी जो बोझ खणी सुम्हनि था। त असांजो त कुझु आहे ई न, कम से कम राति जो त भॻवानु हवाले सभु कुझु करे करे आराम सां सुम्हो। सुबुह जो बि बाबा खे गुड मॉर्निंग करे हुन सां गॾु उथो, उहो ॼाणे हुनजो कमु ॼाणे, उहो मूंखां जो कराईंदो जीअं कराईंदो हलंदा हलो। त बाबा चवनि था इहा आदत विझो पहिरियों कि असांखे अखि खुलंदे ई बाबा खे गुड मॉर्निंग करिणो, ॿियो कुझु बि न टाइम न ईअं हूअं, घणो बि थियो हुजे, टाइम थी वियो त थी वियो न। अगरि जंहिं समय तव्हांखे उथिणो आहे उहा अगरि हुन खां लेट उथियो त टाइम त गुज़री वियो। त असां सुबुह जो छा आहे, अगरि असां हलचल में उथंदा आहियूं न, त सुबुह जो संकल्प सॼे ॾींहं ते असांजो इफेक्ट कंदो आहे। ये बाबा था चवनि, परमात्मा शिव भॻवान वाचे आहिनि कि वैसे दुनिया में बि माण्हू चईंदा आहिनि, बाबा चए त इन करे दुनिया में बि माण्हू चईंदा आहिनि सुबुह जो कंहिंजो मुंहुं ॾिठो त ॿार सम्झी करे बाप सां गुड मॉर्निंग करो। त ॿार अर्थात मालिक, ऐं बाप बि ॿारनि खे छा रिस्पॉन्ड कंदा आहिनि, बालक सो मालिक ॿार। असां बाबा खे पंहिंजो बापी सम्झी करे गुड मॉर्निंग कंदासीं न, त बाबा बि चईंदा इहे मुंहिंजा बालक सो मालिक ॿार आहिनि, बाप जी बि सिरताज ॿार आहियो। त पहिरियों ई संकल्प सुबुह जो उथी करे पहिरियों समृत संकल्प कहिड़ो करिणो आहे, बाबा गुड मॉर्निंग। बाबा कहिड़ा, मुंहिंजी आत्मा जो पीउ।
पहिरीं मुलाक़ात बाप सां थींदी आहे ऐं पहिरियों मिलन सां बाप हर रोज़ समान भव जो वरदान ॾींदो। अगरि तव्हां सुबुह जो उथी करे इहा बाबा खे गुड मॉर्निंग कंदव न ख़ुदि खे ॿार सम्झी, त बाबा असांखे कहिड़ो वरदान ॾींदा? समान भव। मतिलबु बाप समान असां ऑटोमेटिकली थींदा। तव्हां जेतिरी बाबा जी आज्ञाउनि खे मञंदा वेंदव ओतिरो असांखे न बाबा द्वारा वरदान मिलंदा रहंदा आहिनि, बाबा जी मदद मिलंदी रहंदी आहे। हाँ, जो बि करे, अगरि तव्हां अमृत वेलो नथा करे सघो त बाबा चवंदा सुबुह उथंदे ई गुड मॉर्निंग करो, ठीकु आहे? त इहो बि चलो, इहे बि तव्हां मञो। तव्हां चओ अमृत वेलो नथो थी पाए, राति जो लेट थी वेंदो आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, गुड मॉर्निंग त करे सघंदा आहियो। त हीअं त असां न चई सघंदा आहियूं भई गुड मॉर्निंग बि न करे सघंदा। अभ्यास कंदव न तव्हां, हाणे जे समय असां थोरो बि अटेंशन ॾींदा आहियूं न त जल्दी संस्कार ठही वेंदो। हफ़्तो भर अभ्यास करो, अटेंशन ॾियो। अख खुलंदे मूंखे बाबा खे यादि करिणो आहे, गुड मॉर्निंग चइणी आहे। अगरि कल्ह न करे पायो त परीहं वापसि अटेंशन ॾिजो, वरी वापसि अटेंशन। तव्हांजो इहो संस्कार जल्दी ठही वेंदो। इहा आदत विझणी हूंदी आहे। त बाबा चवनि था अगरि ॿार रोज़ु पहिरीं मुलाक़ात बाप सां थींदी आहे ऐं पहिरियों मिलण सां बाप हर रोज़ु समान भव जो वरदान ॾेई छॾे, जंहिंमें सभु वरदान समायल आहिनि। त जंहिंजो आरंभ ई एतिरो महान आहे कि तव्हां डायरेक्ट भॻवान सां गुड मॉर्निंग था करो। दुनिया में त माण्हू थ्रू कंदा आहिनि, कृष्ण के गुड मॉर्निंग कंदा, राधा के, कोई पंहिंजे गुरु संत सन्यासिन के, कोई कंहिंखे, कोई। असां त डायरेक्ट परमात्मा खे पंहिंजो पीउ सम्झी करे गुड मॉर्निंग था करूं। त एतिरो महान आयो, हुनजो सॼो ॾींहुं कीअं निकिरंदो न? तव्हां सुबुह सुबुह बाबा जो गुड मॉर्निंग कंदव न, बाबा खे त पतो आहे तव्हांजे सॼे ॾींहं में छा अचण वारो आहे। बाबा न गुड मॉर्निंग जे रिस्पॉन्ड में ई तव्हां में शक्ति भरे छॾींदा, तव्हांजे सभु कमु सहज करे छॾींदा। हिकु गुड मॉर्निंग ऐं गुड नाइट। अगरि तव्हां ॿियो पुरुषार्थ तव्हांखे नथो पुॼे, नथो करणु सघे, त इहे ॿ ॻाल्हियूं बि तव्हां पंहिंजे जीवन में अपनाए ॾिसो। हिकु गुड मॉर्निंग ऐं राति जो सभु कुझु बाबा हवाले करे, बाबा खे सभु ॿुधाए करे गुड नाइट करो, बाबा जी यादि में सुम्ही पओ। त बाबा चवनि था त सॼो ॾींहुं तव्हांजो कीअं गुज़रंदो, पोइ व्यर्थ त न निकिरंदो न। लेकिन अहिड़ी श्रेष्ठ मुलाक़ात सदा केरु करे सघंदो आहे जंहिंजे संकल्प बि बाबा ऐं संसार बि बाबा। जॾहिं असां सॼो ॾींहुं बि विच विच में बाबा खे वैसे बाबा चवंदा आहिनि सदा ई मूंखे यादि कंदा रहंदा, बाबा कंदा रहंदा। उहा सहज रीति सुबुह जो उथी करे बाबा सां गुड मॉर्निंग कयो। भई ॾिसो सॼो ॾींहुं तव्हांजे दिमाग़ में छा थो रहे, उन जा ई तव्हांखे सपना बि ईंदा आहिनि, उहे ई तव्हांखे उथंदे वेंदे उहे ई व्यक्ति, उहे ई ॻाल्हियूं तव्हांखे यादि रहंदियूं। त हिन समय भले गृहस्थी हलायो, भले धंधो करो, लेकिन बाबा चवंदा आहिनि कि हिन समय असांजो संसार केरु हुजिणो खपे? बाबा। असांजो संकल्प बि बाबा, संकल्प में बि बाबा, संसार बि बाबा। उहे ॿार सहज बाबा सां सुबुह सुबुह जो गुड मॉर्निंग करे सघंदा आहिनि। अहिड़ा बाप जे समीप ॿारनि जी मुलाक़ात समीप सां थींदी आहे। त जेतिरो बाबा खे पंहिंजो नज़दीक जिगरी संबंध में लाहींदव, ओतिरो बाबा बि न असां सां हुन ई नज़दीक संबंध सां मिलंदा, तव्हांखे अनुभूति थींदी। तव्हां जेतिरो बाबा खे पंहिंजो पीउ सम्झी करे उन्हनि सां मुलाक़ात कंदव न, उन्हनि खे यादि कंदव, उन्हनि सां ॻाल्हियूं कंदव, ओतिरो न बाबा तव्हांखे उहा अनुभूति कराईंदा। जीअं न समीप सां कई ॿार बाप जा लाडला हूंदा आहिनि, कई ॿार चवंदा आहिनि हा पीउ आहे, लेकिन एतिरो समीप संबंध न हूंदो आहे। त भॻवान सां समीप संबंध रखण लाइ उहा असांखे हुनखे हुन रीति मञिणो आहे, यादि करिणो आहे, तॾहिं असांजो उहो समीप संबंध बाबा सां ई थी सघंदो। त बाबा बि हुन ई समीप संबंध सां असां सां मुलाक़ात कंदा।
दिल शिकस्त न थियो। तव्हां जो धारणा करे सघो था न, जो कुझु करे सघो था, सची दिलि सां बाप खे ॿुधाए छॾियो, बाबा मां त तव्हां चईंदा हीअं करो पर मूंखां त नथो थिए बाबा, मां ईअं एतिरो करे सघंदो आहियां, इहो मूंखां नथो थिए। अगरि तव्हांजी चाहना आहे, तव्हां नथा करे सघो, उहो बि बाबा खे ॿुधायो, बाबा मां चाहियां त थी लेकिन मां करे नथी सघां, तव्हां ई मदद करो। त पीउ खे चऊं था न असां, त हीअं जेतिरो त समीप बाबा खे पंहिंजे समीप संबंध में लाहींदव, त जॾहिं असां बाबा सां मुलाक़ात कंदासीं न, बाबा खे यादि कंदासीं, त बाबा बि असांखे उहा अनुभूति कराईंदा आहिनि कि हा बाबा बि असांजे ॾाढे समीप आहिनि। त अहिड़े बाप जे समीप ॿारनि जी मुलाक़ात जेका ॿार बाबा खे संकल्प में यादि कंदा आहिनि, जेका सोचंदा आहिनि मुंहिंजो त बाबा ई संसार आहे, उन्हनि सां बाबा ॾाढी समीप सां मुलाक़ात कंदा आहिनि। न त ईअं न कि पहिरियों ब्रह्मा बाबा जे शरीर में हुया ऐं पोइ दादी जे शरीर में ईंदा हुया बाप दादा, उहो नज़दीकी न, नज़दीक संबंध अर्थात नज़दीक सां मुलाक़ात असांखे बुद्धि में लॻंदो, असां आत्मा खे अनुभूति थींदी कि हा बाबा मूंसां ॾाढो समीप संबंध सां मुलाक़ात करनि था। साम्हूं न, देहिक न, जीअं माण्हू चईंदा हा असां बाप दादा सां मिली आयासीं स्टेज ते, असां दादियुनि सां मिली आया आहियूं, असां ईअं करूं, उहो त देहिक समीपता थी हुई। हिते बाबा चवनि था, बाबा चईं न बुद्धि योग मूंसां लॻल रहे, भले कोई बाबा सां पर्सनली साकार में न बि मिलियो हुजे, लेकिन बाबा सां अगरि हुनजो बुद्धि योग जो कनेक्शन आहे त जीअं उहो बाबा जे साम्हूं ई आहे। सभु ॿार मुलाक़ात ज़रूरु कंदा आहिनि, लेकिन नंबर 1 ॿार समान स्वरूप में समीप अर्थात साथ जो अनुभव कंदा आहिनि। साथ बि एतिरो जीअं कि 2 न 1 ई आहे, साथ बि एतिरो अनुभव थींदो जीअं त 2 न असां 1 ई आहियूं। सेकेंड नंबर वारा न बाप जे स्नेही हूंदा आहिनि, बाप जे वरदाननि खे, बाप जे मिलन खे समान स्वरूप में न, लेकिन समान ठहिण जे शुभ संकल्प स्वरूप थी करे मिलंदा आहिनि। पहिरें वारा ॿार जो हूंदा आहिनि न, उहो बाप समान ठही करे मिलंदा आहिनि कि मां बाबा जो ॿार आहियां, बाबा जो ॿार अर्थात बालक से मालिक। ऐं ॿिया नंबर वारा न उहो ठहिण जे शुभ संकल्प सां मिलंदा आहिनि कि मां बि बाप समान ठवां। सम्मुख जो अनुभव अर्थात बाप सां सर्व प्राप्ति थिए थी, अहिड़ी अनुभूति कंदा। त फर्स्ट नंबर वारा समान ठही करे मिलंदा, फर्स्ट नंबर वारा समान ठही करे मिलंदा, सेकेंड नंबर वारा समान ठहिण जे संकल्प सां मिलंदा, 3 नंबर जी त ॻाल्हि ई न पुछो। 3 नंबर वारी आत्माउनि जी लीला विचित्र ई हूंदी आहे, 3 नंबर वारे आत्माउनि जी लीला विचित्र ई हूंदी आहे। हाणे ॿार ठही करे मिलंदा, हाणे बाबा सां मांगण लॻी वेंदा, बहुरूपी ॾाढो थींदो। ॾिसो अगरि असां नंढो ॿार सम्झी करे, जीअं ॿार न चईंदो आहे मम्मी मूंखां त ईअं नथो थिए, तव्हां ई मुंहिंजी मदद करो, उहा अलॻि ॻाल्हि थींदी आहे न। ऐं अगरि कोई तव्हां सां ईअं मांगे कि प्लीज़ मूंखे मदद करे छॾो, मूंखे ईअं नथो थिए, उहा अलॻि ॻाल्हि थी वई न। त हीअं बाबा खे हिकदमि पंहिंजो पीउ सम्झी करे, बाबा तव्हां चयो ईअं करो लेकिन मूंखां नथो थिए, बाबा हलो तव्हां मूंखां करायो बाबा। उहो हिकु ॿार पीउ खे चए मदद करो, मूंसां करो, ऐं हिकु थर्ड पर्सन चए कि प्लीज़ असांजी मदद करो, असांखे ज़रूरत आहे, असांखां नथो थिए, ईअं हूअं, त अलॻि थी वेंदो न। त हीअं 3 नंबर वारा ॿार हाणे ॿार ठही करे मिलंदा, हाणे मांगण वारा लॻी वेंदा, बहुरूपी ॾाढा हूंदा आहिनि, कॾहिं कंहिं रूप में मिलंदा आहिनि, कॾहिं कंहिं रूप में। त ॿारनि में बि मिलन मनाइण में नंबरवार हूंदा आहिनि। कोई त बाबा सां कीअं मिलंदा आहिनि
अरे बाबा से गुड मॉर्निंग करिणो आहे, बाबा सां अमृत वेलो करिणो आहे, बसि बाबा चयो अथई, उहो संबंध स्मृति में न ईंदो आहे। भई केरु असांखे चए थो सुबुह 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 उथो मूंसां गुड मॉर्निंग करो, उहो न रहंदो आहे। जीअं नेमी नात हूंदा आहिनि, हा भई नेम पूरो करिणो आहे, न त कुझु गड़बड़ न थी वञे। बाबा चईंदा आहिनि जंहिंजो संकल्प सदा श्रेष्ठ अर्थात बाप जे समान स्वरूप जो मिलणो आहे, उन्हनि खे अमृत वेले जो पहिरियों संकल्प सॼे ॾींहं जी दिनचर्या ते प्रभाव विझंदो। जंहिंजो संकल्प सदा श्रेष्ठ हूंदो आहे न, बाप समान स्वरूप में मिलण जो, उन्हनि जो अमृत वेले जो पहिरियों संकल्प सॼे ॾींहं जी दिनचर्या ते प्रभाव विझंदो आहे। अहिड़ी आत्मायूं निरंतर शुभ चिंतन में स्वतः ई रहंदियूं आहिनि। उहा आत्मायूं सॼो ॾींहुं जेतिरो तव्हांजो शुभ चिंतन रहंदो न, ओतिरो तव्हांजा सपना बि सुठा थींदा वेंदा ऐं तव्हांजो अमृत वेलो बि सुठो थींदो। सेकेंड नंबर स्वतः न रहंदा आहिनि। त पहिरें नंबर वारी आत्मायूं सदा शुभ चिंतन में रहंदियूं, अर्थात ख़ुदि जे लाइ शुभ चिंतन, ॿियनि जे लाइ शुभ चिंतन। ऐं सेकेंड नंबर वारियूं बार बार अटेंशन रखंदियूं, लेकिन सॼो ॾींहुं न रही सघंदियूं आहिनि। टे नंबर शुभ चिंतन ऐं व्यर्थ चिंतन ॿिन्हिनि जे युद्ध में रहंदियूं आहिनि। कॾहिं विजयी, कॾहिं दिलि शिकस्त थी वेंदियूं आहिनि। त सदा शुभ चिंतन में रहो। उन जो साधन ॿुधायो। अगरि तव्हांखे सॼो ॾींहुं शुभ चिंतन में रहणो आहे त उन जो साधन बाबा अॼु ॿुधाइनि था कि आदिकाल अर्थात सुबुह सुबुह जो जॾहिं उथंदा आहियो त पहिरियों समृत संकल्प करो कि मां बाबा जो ॿारु आहियां। अहिड़ा शुभ चिंतन में रहण वारा सॼे ॾींहं में संबंध संपर्क में आई हुई आत्माउनि प्रति शुभ चिंतक रहंदा। अगरि असां सुबुह सुबुह उथी करे शुभ चिंतन कयो न, शुभ संकल्प कयो कि मां आत्मा बाबा जो ॿारु आहियां, अहिड़ी आत्मायूं सॼो ॾींहुं सर्व जे लाइ शुभ चिंतक रहंदियूं। कहिड़ी भी कोई आत्मा चाहे सतोगुणी चाहे तमोगुणी संपर्क में अचे, लेकिन सभिनि जे प्रति शुभ चिंतक अर्थात अपकारिन जी मथां बि उपकार करण वारा। छो जी मां परमात्मा जो ॿारु आहियां, त बाबा त अपकारिन ते बि उपकार कंदा आहिनि। त सभिनि जे प्रति शुभ चिंतक ऐं अपकारिन जे मथां बि उपकार असां कॾहिं करे सघंदासीं, जॾहिं असां सदा सुबुह जो उथी करे हिन शुभ संकल्प सां उथंदासीं। कॾहिं कंहिं आत्मा जे प्रति उहो घृणा न कंदा, छो जी ॼाणंदा आहिनि कि आत्मा अज्ञान जे वशीभूत अर्थात बेसमझ ॿार आहे। बेसमझ ॿारनि जे कोई बि कर्म सां घृणा न थींदी आहे। ॿियो ई उन ॿारनि ते स्नेह ऐं रहम ईंदो आहे। त अॼु बाबा असांखे पको कराइनि था कि रोज़ सुबुह जो उथंदे ई असां जीअं संकल्प कंदा आहियूं न, उअं ई असांजो सॼो ॾींहुं बीतंदो आहे। त कल्ह खां असांखे इहो पूरो पको करिणो आहे कि सुबुह जो उथंदे ई मूंखे बाबा खे यादि करे ई उथणो आहे, बाबा खे गुड मॉर्निंग चइणो आहे ऐं सुठा सुठा संकल्प शुभ चिंतन करो। स्वयं जे लाइ शुभ चिंतन ऐं सर्व जे लाइ शुभ चिंतक। त इहे असांखे पुरुषार्थ करिणो। बाबा चवनि था कि ॾिसो शुभ चिंतक मतिलबु ॿियनि जे लाइ सुठो सोचणु। बेसमझ ॿारनि सां कोई बि कर्म थींदो आहे, पतो आहे उहो बेसमझ आहे, त हुन सां घृणा करणी खपे न। ॿियो ई असां ॿारनि खे उन्हनि जे मथां रहम करणो खपे, स्नेह अचिणो खपे। लेकिन इहे कॾहिं थींदो? अहिड़ी स्थिति ठाहिणी हूंदी आहे, अहिड़ी स्थिति असांखे ठाहिणी आहे। इहे ई त पुरुषार्थ करिणो आहे।
हिकु बार न, ॿ बार न, घड़ी घड़ी अटेंशन ॾियो। बाबा चवनि था जॾहिं असां सुबुह सुबुह जो उथी करे शुभ चिंतन कंदासीं न, मां केरु आहियां, कंहिंजी संतान आहियां, त असां सॼे ॾींहं में बि असांजी स्थिति रहंदी कि मां परमात्मा बाबा जे ॿार थी करे हिन अज्ञानी आत्मा सां घृणा कीअं करे सघंदी आहियां। मां त हिन ते रहम करण वारी, दया करण वारी, हिन ते उपकार करण वारी आत्मा आहियां। त जॾहिं असां शुभ चिंतन में रहंदासीं तॾहिं असां ॿियनि जे लाइ शुभ चिंतक थी सघंदा आहियूं। ऐं शुभ चिंतक ई सदैव पंहिंजे खे विश्व परिवर्तक ऐं विश्व कल्याणकारी सम्झंदे हुए आत्माउनि जे मथां रहम दिल थियण जे कारण घृणा भाव न, लेकिन शुभ भाव शुभकामना रखंदा। त अगरि सभिनि जे लाइ असांखे सुठो सोचणो आहे त पहिरियों असांखे छा करिणो पवंदो? शुभ चिंतन में रहो। मां केरु आहियां, कंहिंजी संतान आहियां, मूंखे बाबा हाणे कहिड़ी कहिड़ी शक्तियूं ॾिनी अथई, कहिड़ा कहिड़ा गुण ॾिना अथई, मां हाणे कंहिंजो ज्ञान थी ॿुधां, कंहिंजो ॿारु आहियां, कंहिंजो स्टूडेंट आहियां, कंहिंजो फॉलोवर आहियां। एॾी सारी ज्ञान जी ॻाल्हियूं बाबा असांखे ॿुधाई थी न। जॾहिं हिन शुभ चिंतन में रहंदासीं तॾहिं असां सर्व जे लाइ शुभ भाव शुभ भावना रखी सघंदासीं, तॾहिं असां विश्व परिवर्तक विश्व कल्याणकारी रहंदासीं। हिन कारण सदा शुभ चिंतक थींदव। हिन हीअं छो कई ईअं न सोचो, लेकिन हिन आत्मा जो कल्याण कीअं थिए उहो सोचो। अहिड़ी म्यूट बटन दबा दो पूजा वे। बाबा चवनि था अहिड़ा शुभ चिंतक स्टेज सदा रहंदी आहे। अगरि शुभ चिंतन न त शुभ चिंतक बि न थी सघंदो। ॿिन्हिनि जो ई संबंध आहे। ईअं संपन्न ठहिण जे लक्ष्य रखण वारा हिन ॿिन्हिनि जो लक्षण, हिन ॿिन्ही लक्षण खे धारण कंदा हूंदा कि अगरि असांखे शुभ चिंतन ऐं शुभ चिंतक रहणो आहे त इहे पहिरियों असांखे लक्ष्य रखिणो पवंदो। पहिरियों त मन जी चाह हुजणी खपे न कि हा मूंखे कंहिंजे लाइ बि बुरो न सोचणो आहे, भले कंहिं केतिरो बि ग़लति कयो हुजे। अॼु माण्हू कोई कंहिंसां ग़लति कंदो आहे त सभु हुनखे चईंदा अथसि न इहे हीअं न करियां त हीअं न थियां, इहे अहिड़ी आहे अहिड़ी आहे। इहे बि असां मन में कचिरो था खणूं, बुद्धि में कचिरो खणो था, मन में हुनजो वीचार था करो। जॾहिं तव्हां स्थूल में साफ़ सफ़ाई कंदा आहियो न त बुद्धि में बि असांखे केरु केतिरो बि ग़लति हुजे, वॾो आतंकवादी छो न हुजे, वॾो पाप आत्मा ई छो न हुजे, लेकिन असांखे बि हुन आत्मा ते रहम करिणो आहे कि वीचारी आत्मा जो पार्ट ॾिसो कहिड़ो आहे। दुनिया में एॾो सुठो सुठो आहे, हुनजो पार्ट कहिड़ो आहे? सभिनि खे मारण जो सुठो पार्ट आहे। त हीअं हीअं सोचे करे हुन ते बि रहम करो, दया करो, क्षमा करो। त लक्ष्य रखो पहिरियों, तॾहिं उहो लक्षण धारण थींदा। अगरि व्यर्थ संकल्प हलंदा त शुभ चिंतन जी स्टेज ठहरी न सघंदी। हिन करे पंहिंजे चैतन्य शक्ति खे ॾिसो, शुभ चिंतक ठहिण जो अभ्यासी ठहो। पंहिंजूं ई शक्तियूं आहिनि न, असांजी त शक्तियूं आहिनि न, असांजा ई त आत्मा भावर आहिनि वीचारा। सभई आत्मा आहियूं, भाउ असांजा बुरी शक्ति जे क़ैद में आहिनि त असां हुननि जे लाइ शुभ चिंतक करे हुनखे हुन सां छुड़ायूं। जो सेवा कंदा आहिनि अहिड़ा सेवाधारियुनि जे प्रति बाप जो सदैव विशेष स्नेह रहंदो। जो सेवा कंदा आहिनि न अहिड़े सेवाधारियुनि जे प्रति बाप जो सदैव विशेष स्नेह रहंदो आहे। छो जे त्याग मूर्त आहिनि त त्याग जो भाग्य स्वतः ई मिलंदो आहे। छा ऐं कीअं मिलंदो आहे हुनखे ॼाणंदा आहियो? बाबा चवनि था छा मिलंदो आहे, कीअं मिलंदो आहे हुनखे ॼाणंदा आहियो। जीअं हिकु थींदो आहे महिनत सां कमाइणु, ॿियो थींदो आहे अचानक कोई लॉटरी मिली वञे। त पंहिंजे पुरुषार्थ जी शक्तियूं व सर्व गुणनि जी अनुभूति करणु
ये तो सभी कंदा आहिनि, लेकिन विशेष सहयोग प्रत्यक्ष फल अहिड़ी अनुभूति थींदी आहे जीअं मुंहिंजे पुरुषार्थ जी स्टेज सां प्राप्त अधिक आहे। मतिलबु बाबा चवनि था जो ॿार बाबा जी सेवा में मददगार हूंदा आहिनि न, बाबा जे कार्य में, उन्हनि खे बाबा बिना पुरुषार्थ सां, मतिलबु उहो पुरुषार्थ थोरो कंदा आहिनि, प्राप्ति ज़्यादा थींदी आहे। छो जी बाबा जे कार्य में मददगार आहिनि त बाबा उन्हनि खे, ॾिसो हिकु थींदो आहे महिनत सां कमाइण, अर्थात असां ख़ुदि खे पुरुषार्थ करे परिवर्तन करूं। ॿियो बाबा चईंदा आहिनि अगरि असां बाबा जी सेवा में लॻी वेंदासीं न, सेवा ऐं स्वपुरुषार्थ साथ साथ करो। अगरि असां सिर्फ़ु पुरुषार्थ कंदासीं त महिनत लॻंदी, अगरि असां सेवा ऐं पुरुषार्थ साथ साथ कंदासीं त प्राप्ति अधिक थींदी। घटि समय में असांखे प्राप्ति अधिक थींदी। बाबा चवनि था त जेतिरो तव्हां पुरुषार्थ कंदा न, तव्हांखे लॻंदो मां त एतिरो ई कयो ऐं एॾी सारी प्राप्ति थी वई। जीअं अनुभूतियुनि जे पुरुषार्थ जो लक्ष्य ॾाढो समय सां रखंदा आहिनि, उहा अनुभूति ईअं सहज ऐं पावरफुल स्टेज जी हूंदी जो न चाहींदे हुए बि मन सां इहे निकिरंदो कि कमाल आहे बाबा जी। मतिलबु असां घटि पुरुषार्थ सां, घटि महिनत सां असांखे प्राप्ति ॾाढी थींदी। कॾहिं? जॾहिं असां बाबा जी यज्ञ में सेवा कंदासीं, चाहे मन सां सेवा करो, चाहे तन सां सेवा करो, चाहे धन सां सेवा करो, लेकिन कंहिंजो कार्य थो हले, कंहिंजो यज्ञ थो हले, ऐं कंहिंजे लाइ बाबा सभु स्वर्ग ठाहे थो, असांजे लाइ ठाहे थो न। त अगरि असां मन में सॼो ॾींहुं भले तव्हां घर गृहस्थी हलायो, लेकिन बाबा त चईंदा आहिनि न ट्रस्टी थी करे हलायो। हाणे इहे सम्झो इहे बाबा जो घर आहे। बाबा तव्हांजे घर में सुबुह खां राति ताईं मधुबन में छा छा कीअं कीअं कंदा आहिनि। सुबुह खां राति ताईं मधुबन जी दिनचर्या जो आहे, अमृत वेलो, पोइ जो बि क्लास वग़ैरह कंदा आहिनि, पोइ सेवा कंदा आहिनि। ये सभु दिनचर्या अगरि तव्हां बाबा जे हिन घर खे सम्झी करे कि इहो बाबा जो घर आहे, हाणे हिन बाबा जे घर में पहिरियों तव्हां त शुरू करो, भले सभु न करनि, पहिरियों तव्हां शुरू करो कि मां उअं ई हलंदमि, इहो बाबा जो घर आहे। त इहा बि सेवा थी वई भई। त रोज़ु अगरि मधुबन जी दिनचर्या सां हिसाब सां घर में हलो था त तव्हांखे ॾिसी ॾाढो घर जो वायुमंडल चेंज थींदो, माण्हू बि सिखंदा। तव्हां चईंदा असां रोज़ु सुबुह जो उथी करे 3:30 बजे उथी करे परमात्मा खे यादि कंदा आहियूं, हीअं यादि कंदा आहियूं न। घर में अगरि तव्हां बाबा जो चित्र बि लॻायो, असां हीअं यादि करे, पोइ जेका बि गेस्ट अचनि, असां सुबुह जो उथी करे परमात्मा खे हीअं यादि करे स्वयं में शक्ति भरंदा आहियूं। शुभ चिंतन करो, समय कढण सां निकिरी वेंदुसि। अगरि तव्हां चार्ट ॾिसंदव न त तव्हांजो ॾाढो समय त फालतू ॻाल्हियुनि में वेस्ट थी वेंदो आहे। त तव्हां घर गृहस्थी में वेही करे बि पंहिंजो घर न सम्झी करे बाबा जो घर, मधुबन में कीअं रोटी ठहींदी आहे हुन रीति रोटी ठाहियो, बिना लहसुन प्याज जे, बाबा जी यादि में। कोशिशि करो, तव्हां संकल्प करो इहो बाबा जो घर आहे, अॼु खां हिन घर में लहसुन प्याज न ठहींदो। कि तव्हां कंहिंखे चओ न, तव्हां बसि मन में संकल्प करो। ॾिसो थोरे ॾींहं में जेतिरो पावरफुल संकल्प हूंदो न, थोरे ॾींहं में तव्हांजे घर में लहसुन प्याज बंदि थी वेंदो। बाबा जे घर में कीअं आत्मायूं आपस में भाउ भाउ जे संबंध में हलंदियूं आहिनि। भई असां हिकु बाप जी संतान, आपस में भाउ भेण आहियूं न, हुन स्मृति सां। बसि इहो बाबा जो घर आहे, बाबा तव्हांजे घर आहे, इहे तव्हांजो घर आहे। बसि तव्हां इहे संकल्प करो, तव्हांजो घर मिनी मधुबन बि ठही सघंदो आहे। त इहा सेवा आहे न, तव्हांजे घर मां बि तव्हांजी कम से कम तव्हांजे मोहल्ले में त लाइट माइट वेंदी। तव्हां ॿियो कुझु न, रोज़ु सुबुह जो उथी करे बाबा खे यादि करो, नुमाशाम जो नियम ठाहियो, बाबा जे गीत हलाए करे बाबा जी यादि में वियो।
त तव्हांजे कारण पूरे मोहल्ले में परमात्मा जी शक्ति फैलंदी ऐं जास्ती हूंदो त तव्हांजे शहर देश दुनिया में बि फैली सघंदी आहे। त बाबा चवंदा आहिनि जो मुंहिंजा ॿार सेवा कंदा आहिनि न मुंहिंजे प्रति, मुंहिंजे कार्य में मददगार हूंदा आहिनि, उन्हनि खे थोरी पुरुषार्थ में प्राप्ति ज़्यादा थींदी आहे। ऑटोमेटिकली उन आत्मा जे मन में निकिरंदो आहे कि कमाल आहे बाबा जी, मां त सोचियो बि न हुयो ईअं थी सघंदो आहे, ऐं साकार में अनुभव थी वियो। त ईअं बाप जे विशेष वरदान जी प्राप्ति जो अनुभव सहयोगी आत्माउनि खे थींदो आहे। ईअं अनुभव जीवन जो हिकु विशेष यादगार रूप ठही वेंदो आहे। अच्छा, ईअं बाप जा सदा सहयोगी आत्मायूं हर क़दम में फॉलो फादर कंदे हुए बाप खे प्रत्यक्ष करण वारियूं सदा स्वयं जी गुणनि जी प्राप्तियुनि जी लहरुनि में लहराईंदे हुए हर्षित रहण वारियूं, सदा स्वयं जी गुणनि जी प्राप्ति जे लहरुनि में लहराईंदे हुए हर्षित रहण वारियूं बाप जे स्नेह में समायल हुआ, बाप जे स्नेह में समायल हुए अहिड़ी समान आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। सब म्यूट बटन दबा दो, किसी के घर से आवाज़ आ रही है। बाबा पार्टियुनि सां मुलाक़ात करनि था, सदा हिन कर्मेंद्रियनि सां न्यारो अर्थात पंहिंजे खे आत्मा मालिक सम्झी करे बाप जा प्यारा ठही हलंदा आहियो। मां आत्मा मालिक आहियां। बाप जा प्यारो केरु ठही सघंदो आहे? जो ख़ुदि खे आत्मा सम्झंदो। छो जो बाबा जो प्यार अनुभव करण लाइ ख़ुदि खे देह खां न्यारी आत्मा सम्झणो पवंदो आहे। जो न्यारा हूंदा, बाप बि सर्व जो प्यारो छो आहे? माण्हू हिकु तरफ़ चवंदा आहिनि कि भॻवान ई असांखे दुख ॾिए थो, त बि सभु माण्हू भॻवान खे ई यादि था करनि, उन्हनि खे ई प्यार कंदा आहिनि। छो? उहो त दुख ॾियण वारो आहे, छो जो उहो सदैव न्यारो रहंदो आहे न, उहो असांखे कॾहिं दुख न ॾींदा आहिनि। हे त कर्मनि अनुसार असांखे मिलंदो आहे। अगर बाबा न्यारो न हुजे हा त तव्हां जीअं जनम मरण में अचे हा त सर्व जो प्यारो न थी सघे हा पुष्य बाबा। त तव्हां बि सभु बाप जा प्यारा तॾहिं ठहींदव जॾहिं सदा पंहिंजे के शरीर जे भान सां न्यारो सम्झी करे हलंदव। बिना न्यारे ठहिण सां प्यारो न ठही सघंदासीं। जेतिरो जो न्यारो हूंदो अर्थात आत्मिक स्मृति में रहींदा आहिनि न, ओतिरो ई बाप जो प्यारो बि थींदा आहिनि। जेतिरो न्यारो अर्थात आत्मिक स्मृति, ओतिरो बाप जो प्यारो। इन करे नंबरवार यादि प्यार ॾींदा आहिनि बाबा। बाबा चईंदा न नंबरवार पुरुषार्थ अनुसार यादि प्यार। छो जी बाबा त यादि प्यार सभिनि खे समान ॾींदा आहिनि, लेकिन अगरि असां आत्मिक स्थिति में स्थित हूंदासीं न, जेतिरो उन अनुसार असांखे उहो प्यार कैच थींदो आहे। नंबरवार जो आधार आहे न्यारो ठहिण सां। पंहिंजे नंबर खे न्यारेपन जी स्थिति में सां ॼाणे सघंदा आहियूं। अगरि असां सदा देह खां न्यारो रहंदा आहियूं ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, त मतिलबु असां नंबर 1 अॻियां आहियूं। असां बाप ॿारनि जी माला सिमरंदा आहिनि। बाबा माला सिमरण में नंबर 1 केरु ईंदो? जो न्यारो अर्थात समान हूंदो। अगरि असां देह सां न्यारो रहंदासीं त ऑटोमेटिकली बाप समान बि थींदा वेंदासीं। ईअं न कि असां त पुठियां आया आहियूं, असांखे केरु ॼाणंदो। तव्हां पुठियां भले ई बाबा चईंदा न भले लास्ट नंबर में ई छो न अचे, लेकिन जेतिरो लास्ट नंबर में ईंदो, जेतिरो आत्मिक स्थिति में स्थित थी करे जो रहंदो आहे न, उहा पुराणनि खां बि अॻियां निकिरी वेंदो।
त सॼो पुरुषार्थ आहे ई मां आत्मा। तव्हां भले हाणे आया आहियो ज्ञान में, लेकिन अॼु खां अगरि तव्हां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर कर्म करो, तव्हां ॿियनि खां अॻियां निकिरी वेंदो। छो जी आत्मा सम्झण सां बाबा जी यादि ईंदी, बाबा जो संग जो रंग लॻंदो, अर्थात असां में गुण शक्ति और ज्ञान जी धारणा जल्दी जल्दी थींदी वेंदी, असां पावन जल्दी थींदा वेंदासीं। त हिन ज्ञान जो लक्ष्य इहो आहे, पावन थियणु ऐं दैवी गुण धारण करणु। ऐं बाप जी यादि सां सेवा बि थी वेंदी, वाइब्रेशन फैलंदा, सहज आहे न। बाप त सभु ॿारनि खे ॼाणंदा, इन करे प्यारो ठहिण जो आधार आहे न्यारो ठहो। भले तव्हांखे कोई दीदी दादी न ॼाणे, वैसे अगरि तव्हां इहे पुरुषार्थ कंदव त हुननि जी नज़रनि में बि अची वेंदव, लेकिन बाबा जी लिस्ट में अॻियां हूंदासीं असां। हिन पहिरें पार्ट जे पेपर में फुल मार्क्स मिलणा आहिनि, हिन करे चेक करो। हलूं त था, ॻाल्हायां त थी, जो बि करो था उहो कंदे हुए कराइण वारो ठही करे करायो। मां आत्मा हिन अखियुनि सां ॾिसां थी, मां आत्मा हिन मुख सां ॻाल्हायां थी, मां आत्मा इहा ॿुधां थी। त इहे यादि रखो, मां आत्मा हिन शरीर द्वारा हेॾे वञा थी, हिन सां मिलां थी, इहा रोटी ठाहियां थी, इहा धंधो करां थी। आत्मा कराइण वारी ऐं कर्म इंद्रियूं करण वारियूं। आत्मा कराइण वारी ऐं कर्मेंद्रियूं करण वारियूं आहिनि। हिन पाठ खे पको करण सां सदा सर्व खज़ाननि जे मालिकपन जो नशो ईंदो। जॾहिं इहो पाठ पको कंदो न त ऑटोमेटिकली सर्व खज़ाननि जे मालिकपन जो नशो ईंदो। कोई अप्राप्त वस्तु अनुभव न थींदी। बाप मिलियो, सभु कुझु मिलियो, सिर्फ़ु चइण मात्र न, हुन सर्व प्राप्तियुनि जो अनुभव थींदो। असांखे सिर्फ़ु चइण मात्र न चईंदासीं कि बाबा मिलियो, सभु कुझु मिलियो, लेकिन हुननि जो अनुभव असांखे थींदो। सदा ख़ुशी, शांती, आनंद में मग्न रहंदो। असां सदा सुख, शांती, ख़ुशी जे ऐं आनंद में मग्न रहंदासीं अगरि ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हर कर्म करण जो पुरुषार्थ कंदव न। तव्हां करे ॾिसो, जीवन एॾो हल्को थी वेंदो आहे। तव्हांखे लॻंदो, बाबा चईंदा न, जंहिं वटि ज्ञान धन आहे उन वटि स्थूल धन बि पंहिंजे पाण ई अची वेंदो। एतिरो अची वेंदो कि असां साधारण जीवन जी सघंदा आहियूं। सत्युग में त ज़्यादा मिलंदो, हाणे जे लाइ एतिरो अची वेंदो कि असां साधारण जीवन जी सघूं अगरि तव्हां आत्म अभिमानी स्थिति जी अभ्यास कंदव त। तव्हांखे ईअं लॻंदो कि मिली वियो, पाए वरितो, इहो ई नशो रहंदो। मिली वरितो, पाए वरितो, इहो ई नशो रहंदो। सदा पंहिंजी सुभाउ जी सीट ते सेट रहो, स्वमान जी सीट, सदा पंहिंजी सुमान जी सीट में सेट रहो। सुमान जी सीट कहिड़ी हूंदी आहे? बाबा चवनि था, सुमान जी सीट कहिड़ी हूंदी आहे? ऊचे ते ऊचे बाबा, ऊचे ॿार व ब्राह्मण आहिनि। त असांखे केॾा सारा सुमान ॾिना अथई बाबा कि तव्हां मास्टर सर्वशक्तिवान आहियो, तव्हां कमल पुष्प समान आहियो, तव्हां हीरो पाठधारी आत्मा आहियो, तव्हां विजयी आत्मा आहियो, तव्हां अभूल आत्मा आहियो, तव्हां वैष्णवी आत्मायूं आहियो। त इहे अलॻि अलॻि जेका सुमान असांखे बाबा ॾींदा आहिनि, स्वमान अर्थात आत्मा खे मान ॾींदा आहिनि बाबा। दुनिया में त माण्हू छा चवंदा आहिनि, मां दुखी आहियां, मां परेशान आहियां, लेकिन बाबा चवंदा आहिनि तव्हां सुखी आत्मा आहियो। त हिन श्रेष्ठ सुमान में सदा सेट रहो। कॾहिं ख़ुदि खे ईअं सम्झो, हा मां त ॾाढी सुखी आत्मा आहियां, बसि हिन नशे में रहो ऐं कर्म करो, मां त शांत आत्मा आहियां। त जॾहिं असां हिन सुमान में सदा स्थित रहंदासीं न, सेट रहंदासीं, त कॾहिं बि माया असांखे हिलाइण जी कोशिशि बि न कंदी। ऐं अगरि असां सीट ते सेट न हूंदासीं, सीट हिलंदी रहंदी,
कॾहिं असां चवंदा असां विदेही आत्मा आहियूं, चऊं था अलाए जीतदासीं न जीतदासीं, कमु थींदो न थींदो, अलाए छा थींदो। त इहे माया सीट खे हिलाइण जी कोशिशि कंदी पोइ। अगरि असां इहे संकल्प में दृढ़ न हूंदासीं न त हीअ माया सीट खे हिलाइण जी कोशिशि कंदी आहे। जॾहिं आहे ई ऊच ते ऊच बाप जा ॿार, त पोइ इहो भुलिजणो छो खपे कि मां केरु आहियां। इहा ब्रह्मण जनम बि नेचुरल लाइफ हुजणी खपे न हाणे असांजी, न नेचुरल लाइफ जी ॻाल्हि भुलिजंदियूं न आहिनि, टेम्पररी ॻाल्हि भुलिजंदी आहे। शुभ चिंतन जो खज़ानो जो बाप ॾिनो अथई, उन खज़ाने खे बार बार सिमरन करणु अर्थात यूज़ करिणो आहे। यूज़ करण सां ख़ुशी थींदी आहे, यूज़ करण सां ख़ुशी थींदी। शुभ चिंतन में रहण बि मनन करणु, शुभ चिंतन में रहण बि मनन करणु। मनन सां जो ख़ुशी रूपी मक्खन निकिरंदो न, उहो जीवन खे शक्तिशाली ठाहे ॾींदो। अगरि तव्हां बाबा जी ज्ञान जो मनन कंदव, जीअं ॾिसो कोई तव्हांखे हाणे ॻाल्हि ॿुधाए कि फलाणे ईअं कई, पोइ माण्हू मनन कंदा आहिनि, हा हीअं कयो हुनई, हुन पहिरियों बि हीअं कयो हुई, हुन ई हीअं कयो हुनई, उहो अहिड़ो आहे अहिड़ो आहे। त फालतू ॻाल्हियुनि जो मनन करो था। उहो ई बाबा असांखे छा छा चईंदा आहिनि। बाबा असांखे चईंदा आहिनि तव्हां आत्मा आहियो, मां तव्हांजो पीउ आहियां, तव्हां परमधाम में रहण वारा आहियो, तव्हां सत्य खां आया आहियो, पूरो चकर लॻाया आहियो, तव्हां हीअं हीअं पहिरियों राज्य कयो, स्वर्ग में तव्हां हीअं हीअं कयो। केॾी सारी ॻाल्हियूं बाबा ॿुधाईंदा आहिनि, भक्ति जे बारे में ॿुधाईंदा आहिनि, परमधाम जे बारे में ॿुधाईंदा आहिनि। त बाबा जी ॻाल्हियुनि खे हिकु ॻाल्हि बि यादि करो ऐं वीचार करो, हा असां सत्युग में हीअं कयो हूंदो न तॾहिं त असां केॾा ख़ुशि हुयासीं। हाणे असां इन करे हुन ख़ुशी खे यादि कंदा आहियूं। असां मथे रहंदा आहियूं तॾहिं त असां मथे ई पंहिंजे पीउ खे घड़ी घड़ी भक्ति मार्ग में चईंदा हुआसीं, हा भॻवानु मथे रहंदो आहे। त हीअं हीअं बाबा जी ॻाल्हियुनि ते वीचार करो। जीअं फालतू ॻाल्हियुनि जो चिंतन हलंदो आहे न, ईअं बाबा जी ॻाल्हियुनि जो वीचार करणु ई शुभ चिंतन आहे। इन खे ई मनन चइबो आहे। ऐं जॾहिं असां बाबा जी ॻाल्हियुनि खे मनन कंदासीं न त हुन मां मक्खन अर्थात कोई हर ॻाल्हि जो सल्यूशन असांखे मिली वेंदो आहे। असांखे ॾाढी ख़ुशी मिलंदी आहे, असांखे ॾाढी शक्ति मिलंदी आहे। त ऐं अगरि असां फालतू ॻाल्हियूं मनन कंदासीं त छा थींदो आहे, टेंशन, डिप्रेशन, अलॻि अलॻि बीमारियूं छो थींदियूं आहिनि। डॉक्टर छा पुछंदो आहे, छा सोचंदा आहियो तव्हां। बीमारी जो सोच सां छा मतिलबु, छो जो असां सोचंदा आहियूं हुन जा वाइब्रेशन पूरे शरीर में वेंदा आहिनि, जंहिंजे कारण बीमारी थींदी आहे। वाइब्रेशन नेगेटिव वेंदा त कोई न कोई ऑर्गन में थोरो ढिलोपन अची वेंदो, उहो ब्लड पूरी रीति न ठहींदो, ब्लड पूरी रीति शरीर में नथो वञे त हाई ब्लड, लो ब्लड प्रेशर, अलाए छा 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 बीमारियूं थी थियनि। ऐं अगरि बाबा जी ॻाल्हियुनि खे मनन चिंतन कंदा त आत्मा बि शक्तिशाली, शरीर बि शक्तिशाली निरोगी थींदो वेंदो। पोइ असांखे जीवन में कोई हिलाए बि न सघंदो। बाबा सुबुह सुबुह जो मुरली जेकी ॿुधंदा आहियो, साकार मुरली, हुन में बाबा छा ॿुधाईंदा आहिनि, बसि तव्हांजे जीवन में जो ॻाल्हियूं अचनि थियूं हुन में छा छा करो। बसि बाबा त असांखे पंहिंजो पीउ असांखे सम्झ थो ॾिए, जीअं लौकिक माउ पीउ ॾींदा आहियूं, असांजो पारलौकिक माउ पीउ ॾिए थो। त असां कॾहिं बि हिलंदासीं न, माया हिलाईंदी लेकिन असां हिलंदासीं न। अंगत जो मिसाल कंहिंजो आहे, महारथियुनि जो। त जीवन में असां कॾहिं बि परेशान न थींदासीं, हिलंदासीं न, हलचल में न ईंदासीं। कॾहिं जॾहिं जो बाबा ॿुधाइनि था हुनखे घड़ी घड़ी मनन करो, हा बाबा अॼु असांखे हीअं ॿुधाई, हीअं ॿुधाई, हीअं ॿुधाई। त तव्हां महारथी आहियो। जॾहिं कल्प पहिरियों न हिलिया त हाणे कीअं हिलंदा। सदा अचल अंगत समान, सदा हिकड़ स्थिति में स्थित, जरा भी संकल्प में भी हिलंदो न आहे। जो आत्मा हिलंदी न आहे हुनखे चइबो आहे अंगत। संकल्प में भी न हिलणु हुनखे चइबो आहे अंगत। सदा शस्त्रधारी ठही माया जो सामनो कंदा हलो। जो
शस्त्रधारी हूंदो आहे न, उहो सदा निर्भय हूंदो आहे। मतिलबु जंहिं वटि ज्ञान गुण शक्तियूं आहिनि न, उहो कंहिं ॻाल्हि खां ड्रिजंदो न। कोई बि ॻाल्हि अची वञे, भले कोई आत्मा शरीर ई छॾे असांखे त बाबा ज्ञान जो अस्त्र शस्त्र ॾिनो अथई न, कि उहो आत्मा वञी करे ॿियो शरीर वठी अथई। हिन में रोअण पिटण सां त असां सदा निर्भय थी वेंदासीं। कंहिंसां? दुश्मन सां। जीअं पहिरियों वारो चौकीदार अगरि शस्त्रधारी हूंदा आहिनि त उनखे निश्चय आहे कि मुंहिंजो शस्त्र दुश्मन खे भॼाइण वारो आहे, दुश्मन खे हार खिलाइण वारो आहे। त केतिरा निर्भय हूंदा आहिनि, केॾा निर्भय थी करे हलंदा आहिनि। पुलिस वारनि वटि वो वर्दी जे कारण, हथ में पिस्तौल जे कारण केॾा निर्भय थी करे हलंदा आहिनि। कंहिंखे चओ जंगल में वञ, राति जो ईअं करो, कंदो। लेकिन पुलिस वारनि खे पंहिंजी वर्दी जो ऐं हथ में जेकी पिस्तौल, लकड़ी आदि हूंदी आहे, पोस्ट हूंदी आहे, उनजे कारण केॾा निर्भय थी करे राति जो बि पुलिस घुमंदी आहे। त उहो ई असांखे आत्मिक शक्ति आहे। आत्मा में परमात्मा बल ॾिनो अथई, शक्तियूं ॾिनियूं अथई, गुण ॾिना अथई। त असांखे हिन दुनिया में कंहिंसां डर आहे? कोई परिस्थिति अची वञे, उन में हलचल थियण जो डर आहे? असां वटि सभु ज्ञान आहे, सभु गुण आहिनि, सभु शक्तियूं आहिनि। कोई बि ॻाल्हि अची वञे, असां त ऑलवेज पास विद ऑनर्स आहियूं। त हिते बि माया केतिरो बि सामनो करे, लेकिन शस्त्रधारी आयो त माया सां कॾहिं बि घबराईंदव न, ड्रिजंदव न, हार न खाईंदव, अर्थात सदा विजयी रहंदव। त सर्व शस्त्र सदा क़ाइमु रहंदा आहिनि। हिकु बि घटि थींदो त माया उन रीति वार कंदी, हारे सघंदी आहे। शस्त्र आहिनि शक्तियूं, त सर्व शक्तियूं रूपी शस्त्र सदा क़ाइमु रहंदा आहिनि। संभालणु ईंदो आहे। बाबा चवनि था शस्त्रनि खे संभालणु ईंदो अथव, सभु शक्तियुनि खे संभालणु ईंदो अथव कि वेस्ट करे छॾंदा आहियो। पांडवनि जी बहादुरी खे ॾाढे लंबे चौड़े रूप में ॾेखारियो अथनि। शक्तियुनि जी बहादुरी शस्त्रनि सां ॾेखारियो अथनि। पांडव सदा प्रभु जा साथी हुया, साथ जे कारण विजयी हुया। असांजो बि सदा बाप साथ जो अनुभव आहे। जॾहिं साथ जो अनुभव हूंदो त जो बाप जा गुण आहिनि, बाप जी शक्तियूं आहिनि, उहा असांजी थी वेंदी। जॾहिं असां में बाबा जो साथ जो अनुभव हूंदो न, बाबा सां गॾु जो, त बाबा जा गुण, बाबा जी शक्तियूं असांजी थी वेंदी। जीअं बाप रूहानी आहे, उहे साथ में रहण वारा बि रूहानियत में रहंदा। जीअं बाबा रूहानी आहे न, अगरि असां बाबा खे सदा साथ रखंदासीं त बाप जा गुण ऐं शक्तियूं असांजी थी वेंदियूं। बाप खे पंहिंजो साथी ठाहींदासीं त जीअं बाप रूहानी आहे, उहे साथ रहण वारा बि रूहानियत में रहंदा। शरीर खे ॾिसंदे बि रूह खे ॾिसंदा। अमृत वेले जो अनुभव सभी कंदा आहिनि। अगरि कंहिंखे घर में विहारे लॉटरी मिले त पोइ हुनखे उहो छॾे ॾिए त हुनखे छा चईंदासीं? उहो बि घर वेठे लॉटरी मिलंदी आहे। अगरि हाणे हिन लॉटरी खे न वठंदव त हिकु ॾींहुं यादि कंदव कि मां अमृत वेलो छो न उथंदी हुअमि। त अमृत वेलो ज़रूरु उथो। हाणे इहे प्राप्ति जा ॾींहं बाक़ी थोरो ॾींहुं आहे, न त पोइ पश्चाताप करिणो पवंदो, अरे मां त अमृत वेले बाबा सां मिलन ई न मनायो। त जेतिरो चाहे ओतिरो लो, स्पीड तेज़ करो। सदैव यादि रखो, हाणे न त कॾहिं बि न, अॼु बि न, लेकिन हाणे। इनखे चइबो आहे तीव्र पुरुषार्थ। घर हलण जी तयारी कई अथव, तयारी थियण अर्थात सभु रसियूं टुटी वञनि त सभु टुटी वियूं आहिनि। अगरि रसियूं टुटी वियूं हूंदियूं त घर हलंदासीं, न त हिते वापसि जन्म वठिणो पवंदो। सर्विस जी समाप्ति जी आहे, सर्विस में समाप्ति जी आहे। ज़्यादा उलना वारा रहिया या संदेश वारा रहिया।
जेसिताईं विश्व खे संदेश न पियो, जेसिताईं पूरे विश्व खे संदेश न मिलियो आहे त विश्व कल्याणकारी कीअं कहलाईंदासीं। पोइ बि इंडिया जा कल्याणकारी थी वेंदो। अगरि पूरे विश्व खे न ॿुधाईंदासीं बाबा जो परिचय त असां इंडिया कल्याणकारी ठही वेंदासीं। एतिरा अभ्यासी थिया आहियो कि कुझु बि थी वञे असां सहज ई शरीर खां निकिरी वञूं। सम्झो असांजे शरीर में ॾाढी बीमारी थी वई ऐं अञा ताईं उहो शरीर हाणे उहो शरीर हलण जे लाइक़ु न आहे, त सहज आत्मा शरीर छॾे सघंदी आहे। ये प्रैक्टिस आहे। कोई भी संबंध व संस्कार सर्कमस्टेंसेस जी कसमकस न करे। वञिणो त सभिनि खे आहे, लेकिन हिकु वञे सहज, हिकु वञणा युद्ध करे करे वञो। त असांखे जॾहिं बि इहो शरीर छॾिणो आहे त सहज ई शरीर छॾिणो आहे, युद्ध करे न छॾिणो। डायरेक्ट वेंदव व वाया वेंदव। अगरि असां हाणे ई परमात्मा खे यादि करे सभु चुक्तू करे छॾियो त असां डायरेक्ट बाबा सां गॾु परमधाम में वेंदासीं, न त असांखे हिते ई चुक्तू करिणो पवंदो। बाबा चवंदा त असांखे धर्मराजपुरी में चुक्तू करिणो पवंदो। अगरि हाणे बाबा जी यादि में कुझु बि थिए थो, बाबा के साथ वठी करे हलंदा हलो, न त धर्मराजपुरी कस्टमपुरी में वञिणो पवंदो। अगरि कुझु साथ बि रहिजी वियो त कस्टम में रुकणो पवंदो। त साथ अर्थात कंहिंसां बि कोई हिसाब किताब रहिजी वियो, कोई बि असांजो कोई बि पाप कर्म जी अगरि असां हाणे भोगना न भोगंदासीं, कंहिं बि रीति भोगूं, बीमारी के द्वारा चाहे कोई परिस्थिति, हाणे अगरि असां भोगना भोगे वठंदासीं न बाबा जी यादि में, त सहज आहे। न त धर्मराजपुरी कस्टमपुरी में न हिकु सेकेंड जी सजा ईअं लॻंदी आहे जीअं सालनि खां असां उहो पीड़ा भोगूं था। त सहज कहिड़ो आहे। हाणे बाबा सां गॾु सभु कुझु चुक्ती करे छॾूं न, त बाबा चवंदा आहिनि कि अगरि कुझु साथ में रहियो हूंदो त कस्टमपुरी में रुकणो पवंदो। त वञण सां गॾु इहा बि तयारी खपे कि असां डायरेक्ट बाबा चए हलो ॿार, हा बाबा, असांखे धर्मराजपुरी में न वञिणो पए। ॾिसणो आहे कस्टम क्लियर थी वियो, त इन करे रोज़ु बाबा खे यादि करे संकल्प करो, मां सभु पापनि सां मुक्त आत्मा आहियां, मुंहिंजा सभु पुराणा हिसाब किताब चुक्तू थी विया आहिनि। पोइ नयो बि न ठाहियो। पोस्ट पासपोर्ट आदि सभु चेक करिणो आहे, बैग बैगेज सभु चेक करिणो आहे। स्वर्ग में वञण जो पासपोर्ट मिली वियो आहे, संपूर्ण पवित्र थिया आहियो, बैग बैगेज सभु रेडी आहे, पुराणो सभु स्वभाव संस्कार धीअ देह जो संबंध पदार्थ वस्तु वैभव सभु बाबा जे नाम करे छॾियो अथव। हुन जे बदिले बाबा असांखे नयो बैग बैगेज ॾींदो स्वर्ग में। हाणे इहे सभु कुझु पुराणो स्वभाव संस्कार, पुराणी देह जो संबंध पदार्थ वस्तु वैभव बाबा जे नाम करे ॾियो। मतिलबु इहे शरीर बि मुंहिंजो न आहे, इहे बि बाबा जो आहे। त शरीर में बि कुझु बीमारी आदि थिए त दुखी न थियो, बाबा जो शरीर आहे न। बाबा खे ॿुधायो बाबा तव्हांजे शरीर में इहा तकलीफ़ आहे, त पोइ बाबा आप ई मदद कंदा। त चेक करो सभु कुझु बैग बैगेज सभु बाबा खे ॾेई छॾियो, तॾहिं असां डायरेक्ट हितां खां परमधाम में वेंदासीं, न त असांखे कस्टमपुरी धर्मराजपुरी खे क्रॉस करिणो पवंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।